तसव्वुफ़ या सूफ़िज़म उहो रस्तो आहे जेको इंसान खे काइनात जा राज़ ऐं मक़सद हयात सम्झाए थो। हक़ीक़त में ॾिसजे त इंसान खे पंहिंजे वजूद ऐं अदम वजूद जो अहसास पहिरियों भेरो इश्क जे तजुर्बे वक़्तु थिए थो। इश्क इंसान खे काइनात जा राज़ ॼाणण जो तजस्सुस ॾियारे थो, जॾहिं त तसव्वुफ़ इंसान जे अंदर में जेको पहिरियों सवाल उभारे थो त मां केरु आहियां। हिन काइनात खे सम्झणु समूरी इंसानियत जी भलाई लाइ इन करे ज़रूरी आहे त हर फ़र्द इहो ॼाणे त हू पाण छा आहे। इन लाइ सभिनी सूफ़ियनि इंसाननि खे इहो पैगाम ॾिनो त पंहिंजो पाण सुञाण। त तसव्वुफ़ इंसान जे अंदर में जेको पहिरियों सुवाल उभारे थो त मां केरु आहियां। हिन काइनात खे सम्झणु समूरी इंसान जी भलाई लाइ उन करे बि ज़रूरी आहे त हर फ़र्द उहो ॼाणे त हू पाण छा आहे। उन लाइ सभिनी सूफ़ियुनि इंसान खे इहो पैगाम ॾिनो त पहिरीं पंहिंजो पाण सुञाण। उनखां पोइ ॿियो मरहलो वरी अचे थो ज़िंदगी जो मक़सदु। पाण सुञाणण खां पोइ माण्हू जो माण्हू सां रिश्तो ॻंढिजी वञे थो। अहिड़ी तरह जॾहिं इंसान काइनात अंदरि पंहिंजे तख़लीक़ी दर्जे ऐं तख़लीक़ी मक़सद खां वाक़ुफ़ु थिए थो त हुन जे अंदरि अमल जी क़ुवत पैदा थिए थी जेका खेसि मुहबत सेखारे थी। जो जेको हक़ीक़ी बुनियाद इल्म, इश्क ऐं बग़ावत आहिनि। सचो सूफ़ी हमेशह सच जी ॻोल्हा में सरगर्दान रहे थो। तसव्वुफ़ छा आहे इन मुतलिक़ मुख़्तलिफ़ आलमनि जा मुख़्तलिफ़ राया आहिनि। अबू अली रोबाज़ी जो ख़्यालु वधीक चिटो ऐं वाज़े सम्झो वञे थो। हिन साहिब जो ख़्यालु आहे त सूफ़ी उहो आहे जेको दिलि जी सफ़ाई सां गॾु सौफ़ जो लिबास पाए थो, पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशनि ते क़ाबू पाए थो, ज़िंदगी में ॾुखनि ऐं तकलीफ़नि खे सब्र सां बर्दाश्त करे थो। सूफ़ी खादी जो ऊनी लिबास ढकींदड़ आहिनि। खादी जो लिबास सभिनी खां पहिरीं ईसाई राहिबनि इस्तेमालु कयो, जिन खे ॾिसी मुसलमान सूफ़ियनि इहो लिबास पाइण जो सिलसिलो शुरू कयो। मुसलमान सूफ़ियनि खादी जे गेड़ो रंग पाइण खे वधीक तरजीह ॾिनी। तसव्वुफ़ जी शुरूआति कॾहिं थी इन मुतालिक़ का पकी साबिती त न आहे, लेकिन इहो हिकु ख़्यालु आहे त तसव्वुफ़ जो वजूद इस्लाम जे वजूद खां अॻु जो आहे, जेको अरब जी सरज़मीन खां ॿाहिरि उसरियो ऐं निसरियो आहे। इन करे इहो चई सघिजे थो त तसव्वुफ़ भक्ति तहरीक, इस्लामी ज़हद ऐं तक़वा जे मेलाप सां जुड़ियो आहे। साईं जीएम सईद लिखियो आहे त आम तरह तसव्वुफ़ जी तशरीह में हेठियनि गुरोहनि हिसो वरितो आहे। वैदानती सनतनि, ॿुध धर्म जे बख़्शुअनि ऐं जैन धर्म जे योगियनि ऐं इस्लाम जे वहदतुल वजूदी सूफ़ियनि। तसव्वुफ़ इंसान खे जुमिले मज़हबनि जे चंबे मां कढे जुमिले मज़हबनि जे पोयां बुनियादी वहदत खे ॻोल्हे ॾिए थो। शाह लतीफ़ भिटाई चयो आहे, सूफ़ी साफ़ कयोम धोए वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियोम जेरे पसंदि प्रिय जो। सूफ़ियनि जी तइलीम खे जेकॾहिं मुख़्तसरन सहेड़ियो वञे त उन जा बुनियादी थंभ ही आहिनि: मुहबत, ख़ल्क़े ख़िदमत, तज़किया नफ़्स। भिटाई चवाणी त मुहबत पाए मन में रंडा रोड़िया जिन, तिन जो सराफ़न अण तोरियो अघाए। दुनिया में केतिरा ई इनकलाबी सूफ़ी थी गुज़रिया आहिनि, जिन में हुसैन बिन मंसूर हल्लाज, जंहिंखे संदन मुखालफ़न सलेब ते लटकाए 922 ईस्वी में क़त्ल करे छॾियो। सूफ़ी सरमद, जंहिंखे औरंगज़ेब बादशाह जे ज़माने में मथस कुफर जी फ़तवा जारी करे खेसि क़त्ल कयो वियो। शोर थियो ऐं मूं अदम जे ख़्वाब मां अखि खोली, ॾिठमि त अञा फितने जी राति बाक़ी हुई। मखदूम बिलाल, जंहिंखे वक़्त जे हाकमनि 1553 ते घाणे में पीड़ाए खेसि शहीद करे छॾियो। सूफ़ी शाह इनायत शहीद, हिन इनकलाबी सूफ़ी खे 17 सफ़र 1718 ईस्वी ते खेसि जाम शहादत नसीब थी। इन खां सवाइ सिंध में ॿिया बि केतिरा ई सूफ़ी थी गुज़रिया आहिनि, जिन में सचल सरमस्त,
रोहल बेदल सूफ़ी सादिक फ़कीर सुमरो सूफ़ी लाल मोहम्मद चांडियो ऐं ॿिया फ़कीर अची वञनि था जिन अमन ऐं मुहबत जो पैगाम ॾिनो आहे। रोहल राह प्री जी घुमी ॾिठोसीं घेड़ त रब मिड़नी में हिकिड़ो ते में फंद न फेर सा काॾे कंदी पेर जा सुती काबतुल्ला में। इन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त दुनिया जे अंदरि तसव्वुफ़ ऐं सूफ़ियज़म जे फ़लसफ़े खे आम करण जे लाइ असां समेत मुआशरे जे समूरनि फ़र्दनि खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं दुनिया खे हिकु भेरो वरी अमन ऐं भाईचारो क़ाइमु कराए सघिजे। कैमरामैन ख़ादिम कोरेजो सां गॾु रशीद सुमरो, सिंध टीवी न्यूज़, बुल्ली शाह करीम।